खबरवां शिरकंदासी करुंडी मां करुंडी जे रेगिस्तानी इलाइक़े में नीगर बरसाती पानी में बुरी फौत थी वियो। गोटमरी राजपुर जो रवासी 11 वरियें जो इम्तियाज़ पुट ममताज़ सातपर बरसाती पानी में वींझंदे बुरी फौत थी वियो आहे। वारसनि ॿुधायो त संदन नीगर घर वेझो बरसात सूबह बीठल पानी में वींझंदे बुरी फौत थी वियो आहे। अहिड़े वाक़े खां पोइ घर में कोहराम मतल आहे। करुंडी मां खबरवां सां शेयर कयूं पिया। करुंडी जे रेगिस्तानी इलाइक़े में नीगर बरसाती पानी में बुरी फौत थी वियो। ॻोठ मुरीद राजपुर जो रवासी 11 वरियें जो इम्तियाज़ पुट ममताज़ राजपुर बरसाती पानी में वींझंदे बुरी फौत थी वियो आहे। वारसनि ॿुधायो त संदन नीगर घर वेझो बरसात सबब बीठल पानी में वींझंदे बुरी फौत थी वियो आहे। अहिड़े वाक़े खां पोइ घर में कोहराम मतल आहे। ॻोठ मुरीद राजपुर जो रवासी 11 वरियें जो इम्तियाज़ पुट ममताज़ राजपुर बरसाती पानी में वींझंदे बुरी फौत थी वियो आहे। वारसनि ॿुधायो त संदन नीगर घर वेझो बरसात सबब बीठल पानी में वींझंदे बुरी फौत थी वियो आहे। अहिड़े वाक़े खां पोइ घर में कोहराम मतल आहे।